ओगरा पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि बाबति समरी हुकूमत खे मोकिले छॾी आहे। ओगरा पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि बाबति ॿ तजवीज़ूं पिणु पेश कयूं आहिनि। हिकु तजवीज़ में चयो वियो आहे त IMF मूजिबि पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि ते JST लागू कई वञे। ॿी तजवीज़ ॾिनी वई आहे त पेट्रोल ऐं डीज़ल ते 2 खां 5% फ़ी लीटर GST ऐं डीज़ल ते 5 खां 10 रुपया फ़ी लीटर लेवी लागू कई वञे। 2% JST लागू करण खां पोइ पेट्रोल क़ीमतुनि में 5 रुपया 44 पैसा वाध जो इम्कान आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ओगरा पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि बाबति समरी हुकूमत खे मोकिले छॾी आहे। ओगरा पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि बाबति 2 तजवीज़ूं पिणु पेश कयूं आहिनि। हिकु तजवीज़ में चयो वियो आहे त IMF मूजिबि पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि ते JST लागू कई वञे। ॿी तजवीज़ ॾिनी वई आहे त पेट्रोल ऐं डीज़ल ते 2 खां 5% फ़ी लीटर GST ऐं डीज़ल ते 5 खां 10 रुपया फ़ी लीटर लेवी लागू कई वञे। 2% JST लागू करण खां पोइ पेट्रोल क़ीमतुनि में 5 रुपया 44 पैसा वाध जो इम्कान आहे।